ख़बर शामिल कयूं था। कराची मां ब्यूरो चीफ मोहम्मद सलीम मेमणो जी रिपोर्ट मूजिब सिंध गवर्नमेंट अस्पताल सऊदाबाद में हीट स्ट्रोक रिलीफ कैंप क़ाइमु कई वई। सख़्त गर्मीअ में आवाम खे एहतियात करणु घुरिजे। सूबाई सिहत वारे वज़ीर ऐं सिहत वारे सेक्रेटरी जी हिदायतुनि जी शहर में सख़्त गर्मी ऐं हीट स्ट्रोक खे नज़र में रखंदे सिंध गवर्नमेंट अस्पताल सऊदाबाद जे मेडिकल सुप्रीडेंट डॉक्टर पीर सैयद ग़ुलाम नबी शाह जीलानी 8 बिस्तरनि ते ॿधल एयर कंडीशन रिलीफ कैंप क़ाइमु कई वई आहे। अस्पताल में हीट स्ट्रोक रिलीफ कैंप में ज़रूरी दवाऊं जिन में ORS वाटर पाणी वॉशिंग एरिया जो ख़ासि बंदोबस्तु कयो वियो आहे। उन मौक़े ते ख़िदमत अवाम वेलफेयर ऑर्गेनाइज़ेशन जे बानी चेयरमैन मुमताज़ समाजी अॻुवाण ज़ाहिद रहीम हीट स्ट्रोक रिलीफ कैंप जो दौरो कंदे अवाम खे अपील कई त हू सुबुह 11 बजे खां शाम जो 4 वॻे ताईं गैर ज़रूरी घरनि खां ॿाहिरि न निकिरनि। वॾी उमिरि जे माण्हुनि खे अपील कई त हू पाणी पीअण जो वधि खां वधि इस्तेमालु कनि त जीअं पाण खे उन वबा खां बचाए सघिजे। हीट स्ट्रोक हल्के रंग सां कपिड़ा सिर ते रुमाल या टोपी इस्तेमालु लाज़िमी कनि।